जी हवाले सां जी सर साईं असां NTS पास 2013 मुसलसिल एहतजाज कर रहे हैं। गवर्नमेंट सिंध असांखे को बि रिस्पॉन्स न रही आहे। असां 15 ॾींहंनि खां वठी बुख हड़ताल कैंप ते वेठा हुआसीं कराची में, पर ही गवर्नमेंट टस खां मस न थी रही आहे, न असां सां ॻाल्हियुनि करण जे लाइ तयारु आहे। मजबूर थी करे असां रोड ब्लॉक करे असां अॼु कराची में पंहिंजे हक़नि जे हासिलात जे लाइ NTS पास 2013 असां मरण घड़ी ताईं हाणे आख़िरी साह ताईं बिल्कुलु गवर्नमेंट इंशाल्लाह जहिड़ो अटकाईंदासीं, इंशाल्लाह असां पंहिंजी कामयाबी थींदासीं पंहिंजी कोशिशुनि में। महिरबानी। We want justice. क्वालिफाइड टीचर्स आहियूं। उन वक़्तु 13,000 कुछ सौ सीटूं हुयूं, जेके 12,000 कुछ सौ सीटूं भरियूं हुयूं ऐं 6,000 सीटूं रहियूं हुयूं, जेके 12,000 भरियूं हुयूं उन्हनि में 4,000 बोगस भर्ती कयूं हुयूं। 10,000 सीटुनि जा असां सबूत मिनिस्टर एजुकेशन साहिब जी ठाहियल कमेटी खे ॾिना, लेकिन अॼु ताईं हिननि यज़ीदनि फरूननि असां सां इंसाफ़ न आहे कयो। असांखे 6 महीना थी विया आहिनि। 2013 खां असां कोर्टनि में चिकर खाईंदा पिया अचूं, धिका खाईंदा पिया आहियूं, असांखे को इंसाफ़ न आहे मिलियो। अॼु असां सिरापा एहतिजाज आहियूं, पीपल्स पार्टी जा वर्कर आहियूं, सिंध जा आहियूं, बर्मी बंगाली न आहियूं। असांखे इंसाफ़ खपे, असां पंहिंजा हक़ घुरण लाइ आया आहियूं, उन्हनि खां ख़ैरात कोन था पिनूं। Justice!